अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। पीर जो ॻोठ खां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। रिपोर्टर महमूद अली मंगणे जो जी तालके किंगरी जे ॿिनि यूसिन कोटमीर मोहम्मद ऐं यूसी मोहिल जे स्कूलनि जे विच में तालीमी बुनियाद ते मुख़्तलिफ़ नौइयत जा चटाभेटीअ जा मुक़ाबला मुनक़िद कया विया, जिन जा महिमान ख़ासि तालके किंगरीअ जो एजुकेशन ऑफिसर उस्ताद नूरुल्ला सातोजन हुआ। प्रोग्राम में उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन जी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम में क्विज़ कॉम्पिटिशन, तक़रीरूं ऐं नातुनि जे मुक़ाबलनि खां सवाइ मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॿारनि जे ज़हनी नशोनुमा लाइ टेबलोज़ पिणु पेश कया विया ऐं मुक़ाबलनि में पोज़ीशनूं खणंदड़नि ॿारनि में इनाम पिणु विरहाया विया। प्रोग्राम में फ़ोकल पर्सन उस्ताद फ़याज़ हुसैन सोलंकी, रियाज़ अहमद सोलंकी, अज़ीज़ अहमद जागीरानी, सरवर चाचड़ अफ़ज़ल अब्बासी, उस्ताद इमदाद हुसैन, सिकंदर फुलपोटो ऐं ॿियनि शिरकत कई। ऐं आख़िर में तालका एजुकेशन ऑफिसर उस्ताद नूरुल्ला सातो उर्दू सिंधी मीडिया ग्रुप सां ॻाल्हाईंदे चयो त हिननि प्रोग्रामनि करण जो मक़सदु ॿारनि जी ज़हनी नशोनुमा ऐं उन्हनि जे टैलेंट खे उजागर करणु आहे ऐं हिननि प्रोग्रामनि खे आम करे इलाइक़े में तालीम जो शौर पैदा करणो आहे। हिननि वधीक चयो त तालीम खे घर घर पहुचाइण में हर हिकु बाशऊर फ़र्द खे असांजो साथ ॾियणु घुरिजे, जीअं तालीमी मैदान में असांजो मुआशिरो अॻिते निकिरी सघे।